अहिड़ी तरह जो हू माण्हू बि हो ऐं उन ज़माने में असां एॾी फ्रीडम हुई सभु कमु करे पहिरियां हुनखे छा करे हू बुनियादी तरह सियासतदान बि हो लेकिन पार्टी लीडरशिप हुनखे वधीक हुई ऐं त हू शइ हर का शइ ज़रूरी हूंदो असांजे लाइ त असां हुनखे उहा उनजो सम्झायूं त हीअ जेको प्रोग्राम आहे हीअ प्रोजेक्ट जेको आहे उनजा हीअ जेके आहिनि से खदोखाल आहिनि हीअ आउटलाइन्स आहिनि हिन सां हीअ थींदो जॾहिं हर शइ जॾहिं हुनखे ॿुधाईंदो पोइ हुन में हू पंहिंजी जेका आहे सा थिंकिंग ॾींदो हो जंहिंखे असां पोइ वरी फाइनली डोनर सां या इस्लामाबाद सां या इन सां या कंदासीं उन में मां तव्हांखे इहो मिसाल ॾियां त इहो पंहिंजो इस्लामाबाद में हिकिड़ी मीटिंग हुई एक्निक जी जेका चेयर पे कई शौकत अज़ीज़ साहब प्राइम मिनिस्टर बि हो ऐं फाइनेंस मिनिस्ट्री बि थ्रू आउट हुन पाण वटि रखी ऐं इहो इन फोरम में जेके आहिनि से फाइनेंस मिनिस्टर ऐं सूबनि जा फाइनेंस मिनिस्टर सूबनि जा चीफ मिनिस्टर उहे उनजा मेंबर हूंदा आहिनि सो उन में पंहिंजो इहो जेका असां मीटिंग अञा शुरू ई कोन थी मां बि हुउसि शोएब बुखारी बि हो फाइनेंस जो वज़ीर पंहिंजो उहो बि हो जेको MQM जो ऐं ॿियो पंहिंजो अरबाब साहब बि हो त जीअं मीटिंग क़ुर पाक जी तलावत सां ख़तमु थी फाइनेंस अब्दाल मुनीफ़ हो न पाण हो इहो पंहिंजो जलील साहब एम ए जलील त उन में मीटिंग में जीअं शुरू थी त यकदमि हथु खयों पंजाब जे चौधरी जेको पंजाब जो चीफ मिनिस्टर हो चौधरी हो न पंजाब जो चीफ गुलाम दरबाइन न चौधरी हुई जेके चौधरी बरादरान हा ॿियो जेको परवेज़ इलाही इहो चीफ मिनिस्टर हो उन हथु कयूं सर हिकु अर्ज़ है मेरे तो हाँ जी बोले चई सही हमने आपको एक प्रपोजल कोई 3-4 महीने 6 महीने भेजी है एकनिक हले पे थी शुरुआत थी उन में एकनिक में हमने एक प्रपोजल आपको भेजी थी जिसमें ये सजेस्ट किया था कि 5 अरब की कोई स्कीम हो तो सूबा अपने पैसों से अगर खर्च कर रहा है तो इस्लामाबाद ना आए प्लानिंग कमीशन में ना आए न तो शुरू में इहो हो त 500 मिलियन जी भी स्कीम का हुजे उनखां मथे हू त यानी CDWP इस्लामाबाद में ज़रूरु वञे सेंट्रल पार्टी ऐं जेका डोनर आहे उहा त इनवेरेबली वञणी आहे ओॾांहुं त हुन चयो त भई बैठे हुए हैं सभु पॉलिसी मेकर बताएं त उन ते इहो अरबाब साहिबु ॾिठो मूं ॾे हिन पंहिंजो असांजे वज़ीर साहिब बि ॾिठो ऐं मूंखे चई त इहो 5 लिखे चई त इहो उनखे ख़बर हुई पानी के इशूज़ के बारे में केॾा सेंसिटिव आहे चई उनको कहते हैं कि पानी के अलावा बाकी सब कर लें वाह ओॾी महिल असां चयो त हमें कोई एतराज़ नहीं है 5 बिलियन तक सुबह करे लेकिन सवाइ पानी के स्कीमों के वाह त इन सां उहा अञा ताईं पॉलिसी आहे त फेडरल गवर्नमेंट में जेका आहे पाणी जी स्कीम जेका आहे 5 सूबा 5 में मथे बाक़ी 5 बिलियन ताईं पानी खां सभु स्कीमूं पाण था करे सघनि त इहा बि हिकिड़ी उनजी वॾी ॻाल्हि हुई ऐं ॿी ॻाल्हि जेका आहे सा हुनजी इहा बि हुई शोएब बुखारी साहिब जी त इहा लाड़काने जी बिर्ज जेका आहे लाड़कानो ऐं खैरपुर बिर्ज जेका आहे इहा मुशरफ सां गॾु मां हुउसि 11 इहो जॾहिं सेक्रेटरी लेबर जीअं ॿुधायमि त लाड़काने जॾहिं आयासीं त लाड़काने जे जेको चेंबर हो उन में शेख बिरादान चेयरमैन हुआ उन्हनि जा उन्हनि रेज़ कई प्रोमिनेंट ॻाल्हि त इहा पुल ठाहियो ऐं सखर ऐं न पई ठही पोइ उहा जेका आहे मुशरफ साहिबु इहो हुननि खे अश्योर करायो त ठीकु है मैं देखूं और मैं अभी आया हूँ तो मैं इंशाल्लाह कोशिशि करूँगा कि ईअं हुननि खे आसिरो ॾिनई थियो ईअं जो मां अरबा इनखे पंहिंजो मुशरफ इनखे चयो पंहिंजो अरबाब साहिब खे मां चयो साईं कोस्टल हाईवे बलोचिस्तान जो ठही वियो आहे ऐं अहिड़ी तरह असां सिंध कोस्टल हाईवे बि ठाहियूं ठीकु आहे त उन सां 2 ॻाल्हियूं थींदियूं हिकिड़ो इहो त समुंड जी जेका इंक्रोचमेंट आहे इंट्रूजन आहे उहा बि घटि थींदी ऐं ॿिया जा आए दिन तूफ़ान अचनि था सामंडी ज़िलज़िला या ॿिया त इहे माण्हू जेके आहिनि कोस्टल एरिया जा उहे सेफ्टी वारी जॻहियुनि ते नथा पहुची सघनि त इहो बंदि हूंदो त घटि में घटि बंदि ते वेठा हूंदा या कीअं जेसिताईं की वञी उहा ख़तरो टरे या छा ते त इहो हूंदो ऐं उनजी अलाइनमेंट वग़ैरह तइ करे ऐं असां जेका छा करिणो आहे मुंहिंजो लेटर लिखो तव्हां प्राइम मिनिस्टर खे त हीअ कई
त उन ते पंहिंजो अरबाब साहब खे ड्राफ्ट ठाहे मां खणी वियोमांसि चीफ सेक्रेटरी साहब खे ॾेखारे समरी फॉर्म ऐं हुन इहो ॾिठो ऐं उहो सही करे फेर कराए सही कराए ऐं रवानो करे मोकिलियो त 4 या 5 ॾींहंनि खां पोइ मूंखे फ़ोन कई अरबाब साहब त पंहिंजो हे त रस्ते जे लाइ इन जे लाइ त कोस्टल हाईवे जे लाइ त हुननि मना करे छॾियो इहो चई त असांजे इन में नाहे रोड नेटवर्क में नाहे तॾहिं असां कोन कंदासीं ॿुधो छा कयूं मां चयो ठीकु को मसइलो कोन्हे मां तव्हां चाहियां थो तव्हांखे प्रपोज़ल ॾियां थो पोइ इहो थिया पोइ उहा प्रपोज़ल फर्म अप करे PC1 वग़ैरह ठाहे असां 10 अरबनि जी जेका स्कीम ठाहे उहा ॾिनीसीं ऐं अरबाब जे ज़माने में इन खां गगर फाटक खां स्कीम शुरू थी वई ऐं हींअर अॻिते हली वई विच में अली बंदर वटि उन ते दरिया सिंध ते पुल बि ठहणी ऐं इहो इन नंगर पार्कर वटि उहो रस्तो नंगर पार्क खां शुरू थींदड़ उहो बि मां अरबाब जे ज़माने में ॾिसी आयुसि माना थी वियो हाणे ख़बर न आहे उहो कंप्लीट थियो या न थियो पर इन साॻी तरह जी ॻाल्हि जेका आहे सा जॾहिं मां पंहिंजे वज़ीर खे चयो त लेटर लिखते हैं इसको प्राइम मिनिस्टर इसको मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन को NHA वालों को कि ये खैरपुर वाली पुल बनाए वहाँ लिखी सी जवाब अची वियो त बाबा उहो साॻियो ई त हमारे रोड नेटवर्क में ये पुल नहीं है ठीकु आहे इहा जॾहिं आयो मां चयो का ॻाल्हि कान्हे इसका तरीक़ेकार एक नया करते हैं जी क्या तो मां ॿुधायोमांसि मां चयो ऐसे करते हैं कि हम बुलाते हैं फिर प्राइम मिनिस्टर को लिखते हैं कि NHA के चेयरमैन को जो है वो इधर आए हमारे सिंध में हमें आके ब्रीफिंग दे कि उनका जो है सिंध में कौन से प्रोजेक्ट के हवाले से हमें ब्रीफ करें कुछ ॾींहंनि खां पोइ साईं हो पंहिंजो इहो चेयरमैन उहो आयो चेयरमैन आयो अचण सां मां हुनखे ब्रीफ करे छॾियो वज़ीर खे पंहिंजे खे शोएब बुखारी के मैं उनसे सिर्फ 3 बातें करनी है क्या मुझे उनसे ये बात करनी है कि आपने हैदराबाद कराची सुपर हाईवे जो है वो फेडरलाइज किया था हालांकि सिंध गवर्नमेंट था सिंध गवर्नमेंट की कमाई सिंध गवर्नमेंट की पैसे भी सिंध गवर्नमेंट ने बना था वेस्ट पाकिस्तान में 68 में इसमें लेकिन पैसे जो है वो बाद में सिंध हुकूमत से काटे गए थे सिंध का अच्छा? हाँ ऐं पोइ असां कंदासीं सिंध हुकूमत PWD वारा रोड वारा इन जा टोल कलेक्ट कंदा हुआ सो ये फेडरलाइज कर लिया और फेडरलाइज करते हुए ये हमें राइटिंग में कहा गया था कि इसको हम मोटरवे करेंगे नंबर 1 वो नहीं हुआ नंबर 2 आपने गगर फाटक नेशनल हाईवे पुराना गगर फाटक ठट्टा और हैदराबाद वाला N5 जो पुराना है वो भी फेडरलाइज किया और फेडरलाइज करके आपने ये कहा था कि हम इसको भी मोटरवे बनाएंगे वो भी अभी इतने अरसे के बाद नहीं हुआ ठीक है तीसरी बात यह है कि सक्खर से आगे जो हाईवे है वो ड्यूलाइज नहीं था सक्खर से आगे तो सक्खर से लेकर घोटकी के एंड तक पंजाब की सरहद तक वो ड्यूलाइज हुआ ठीक है ड्यूलाइज हुआ और इस बीच में जो टाउन हैं उनको बाईपास दिए गए बहुत से जो भी शहर हैं उनको टाउन को बाईपास दिए गए लेकिन हुआ ये कि उन बाईपासों में जितनी भी ब्रिजेस वगैरह थी वो बनने के 6 महीने के बाद बैठ गई उसका मिसाल ये हुआ कि अली मोहम्मद मेहर साहब जो है अपने गांव जा रहे थे सक्खर एयरपोर्ट पे उतरे और फिर बाय रोड गए थे तो उनको 4 या 5 पुलों के डाइवर्शन से होके फिर ऊपर चढ़ना पड़ गया तो ये तो आपकी वर्कमैनशिप है क्वालिटी है काम की चीज छोड़ दे बस मैं समझ गया साईं पोइ जीअं हू आयो अची खयईंसि ऐं हू तमामु ब्लंट हो जीअं तव्हां चयो ॾाढो अहिड़ो एतिरे क़दुरु जो शौकत अज़ीज़ सां बि तेज़ी सां ॻाल्हाईंदो हो ऐं पोइ शौकत अज़ीज़ इहो मूंखे चवंदो हुओ कि सम्झाईंसि तो बहरहाल उनखे चयोसीं ऐं जॾहिं इहे ॻाल्हियूं करे पोइ चयोसीं अभी आपको इसमें क्या एतराज़ है उन्होंने कहा बस ठीक है आपने हुक्म कर दिया अभी ये बन जाएगा हम इसकी हाइड्रोलॉजिकल स्टडी पुल की करवा के जो तरीक़ेकार है वो करके हम आपको इंशाल्लाह जल्दी आएंगे महीनो 1.5 महीनो गुज़रियो तो असांखे चयूं तव्हां मीटिंग कयो असां 3 साइट्स जेके आहिनि से शॉर्ट लिस्ट कयूं आहिनि ऐं उहे हिकिड़ी आहे
इन निसार खोड़ जो ॻोठु जेको आहे आकिल। आकिल खां वठी पीर जो ॻोठु ताईं ॿी जेका आहे लाड़काना शहर जे साउथ खां वठी अॻिते हिकिड़ी ॿुधायूं टी वरी इहो मोहन जे दड़े जे भरिसां हितां वरी सोभो दड़े वारे पासे हा पोइ उहा मीटिंग थी मीटिंग में जेका असां इंजीनियरिंग रोड वारा बि हुआ बि हुआ अशफाक मेमन साहिबु सेक्रेटरी हो वर्क्स सर्विस जो साईं इरीगेशन जो जूने जो साहिबु हो उॾे जेके आहिनि माना बाज़मान न न जूने जो हू पंहिंजो इहो अमीर जेको जूनो अमीर बख़्श जूने जो नालो हुउसि हा जूने जो साहिबु जेको सेक्रेटरी इरीगेशन हो उहो बि हो पोइ उन में वेही असां इहो सिलेक्ट कयो पोइ समरी मोकिले CM साहिब खां इन्हनि खां पोइ इहा जेका आहे इहो रस्तो जेको आहे टंडे बस्ती थियो ऐं उन खां पोइ जेका मां सही ॻाल्हि निकिती आहे पहिरीं किस्त जेका असां कई आहे उन में तव्हां चयो त ही तबाहियूं इन करे बि अचनि थियूं जो हेॾी वॾी विड्थ आहे सिंधु दरिया जी उहा पोइ 1.2 ऐं 1.6 जी ब्रिज में असां मापींदासीं की तबाहियूं ईंदियूं त पोइ असां इन ॻाल्हि जो खे एक्सपीरियंस असांखे हो छा करे तव्हां यादि रखे रहो हुई सखर खां पोइ जामशोर जे खां विच में पुल कान हुई पोइ 85-86 में मोरो ब्रिज ठही त बोरो ब्रिज जी जेका आहे तजुर्बो जेको ॾिठोसीं असां त असां उन्हनि खे ओॾी महिल इहो चयो पर असांखे इहो चई हुननि प्रोफेशनल टेक्निकल माण्हुनि त जेकर ईअं न कंदासीं त दरिया जेको आहे कॾहिं होॾां पियो वहंदो कॾहिं होॾां पियो वहंदो ऐं जेका असां स्ट्रक्चर ठाहींदासीं उहो जेका बेकार ज़ाइ थी वेंदो इहो चई हुननि असांखे चुप करायो इन्हनि खे असां टेक्निकल माण्हू त कोन हुआसीं न इन तरह हू त असांखे गाइड त उहे करणा आहिनि न इन्हनि जे करे उन्हनि जा लेंथ जेका आहे घटि जे करे लेकिन हिकिड़ी सुठी ॻाल्हि हींअर जेका ज़ाहिर पई थिए उहा इहा त हाणे जेके आईंदा पुरूं जेके ठहंदियूं उहो इहो बंदि टू बंदि ठहंदियूं जंहिंसां काफ़ी बहितरी थींदी पर इहो बि थी सघे थो त मौजूदा जेके आहिनि उन्हनि में बि टेक्नोलॉजी वधी वई आहे साॻाई तरह सां ॿिन्ही पासनि खां एक्सटेंशन करे उन्हनि खे पाणी जे वहकिरे खे जेका आहे सा इहो थोरो स्मूथली वहकिरे करण जे लिए कराए सघिजे थो हिकिड़ी ब्यूरोक्रेसी में ॻाल्हि ईंदी आहे PCS ऐं DMG ग्रुप जी DMG ग्रुप वारनि जे लाइ PCS वारा चवंदा आहिनि त हे ईस्ट इंडिया कंपनी मां था अचनि ऐं हिते PCS खे कुझु बि नथा सम्झनि ऐं PCS वारनि खे ॿी शिकायत हीअ रही त हिते जेतिरा DMG अचणा आहिनि उहे DMG पंहिंजे अल्टीरियर मोटिव्स सां गॾु था अचनि माल कमाए हलिया था वञनि ॿियो हुननि जा जेके प्रमोशन आहिनि उहे रेगुलेट थियल आहिनि PCS जा प्रमोशन रेगुलेट न आहिनि थियल PCS जी कोटा रखियल आहे बीइंग DMG या फेडरल सर्विस में वञण जी उन ते अमल बि नथो थिए ऐं DMG जी कोटा सूबनि में रखियल आहे उन में पोइ उन ऑफिसर जी मर्ज़ी आहे त अचे या न अचे छा था चओ इहो मामले जी मूंखे वधीक ख़बर तॾहिं पई जॾहिं मां 97 में सेक्रेटरी सर्विसिस थियोसि त उन ज़माने में हीअ ख़बर पई त हिकिड़ी फेडरल गवर्नमेंट जो 95 में जॾहिं केयरटेकर प्राइम मिनिस्टर आयो पंहिंजो वर्ल्ड बैंक खां त उन ज़माने में मोइनुद्दीन कुरैशी उहो उन जे हिकु दौर में इस्टेब्लिश हिकिड़ो फार्मूला तइ करे छॾियो चइनी सूबनि खे सर्कुलर जे ज़रिए मोकिलियो वियो जंहिंमें ॿुधायो वियो त फलाणो सूबो उहो हेतिरा जेके आहिनि से 17 ग्रेड जा अफ़सर फेडरल रखंदो हेतिरा 18 जा हेतिरा 19 20 ऐं 21 जा रखंदो फार्मूला ठहियलु पोइ उन खां पोइ जेका बि बचंदियूं हुयूं सीटूं उहे रहिबियूं PCS में ऐं सेक्रेटेरिएट ग्रुप में ठीकु आहे न ऐं PCS ऐं सेक्रेटेरिएट जे विराइण वारी जेका सा फार्मूला न हुई उन में इहो हूंदो त लॉप साइडेड हूंदो हमेशह त PCS जा वधीक सेक्रेटेरिएट जा लेकिन 97 में उन वक़्तु जे चीफ सेक्रेटरी जे कोशिशुनि सां ऐं इहो थियो जो ॿिन्ही सर्विसिस जी जेका बि कोटा वञी बीठी उहा वरी फर्दर पाण में मुतफ़िक़ा तरीक़े सां अप्रूवल सां मीटिंग सां उहा थी वई जंहिंखां पोइ इहो थियो जो तइदादु जेको आहे सो
PCS खे बि हिकु डिटरमिंड मिलणु लॻो ऐं सेक्रेटरीट सर्विस वारनि खे बि यानी हिकु अॻु में ख़बर आहे त सेक्रेटरीट जा हेतिरियूं पोस्टूं आहिनि एतिरियूं अॻे न त ख़बर न हूंदी जेको अॻु में आयो सो तॻियो अहिड़े नमूने हूंदो लेकिन पोइ डिटरमिंड थिया उन वक़्त खां वठी हेल ताईं उहो फार्मूला हलंदो थो अचे लेकिन जेका ॻाल्हि मां ॿुधायां त जीअं ॿुधाई तव्हां त प्रमोशन जा जेके आहिनि चांसिस फेडरल गवर्नमेंट में ईअं आहे त फेडरल सर्विस जो जेको बि 17 करोड़ जो एम्प्लॉई हेॾे ईंदो उहो विदिन 5 सालनि खां पोइ ऑटोमेटिकली हू प्रोमोट अरिड़हें में थी वेंदो ऑटो ते रखियल आहे रखियल आहे सूबनि में ईअं न आहे सूबनि में आहे त जॾहिं बि मीटिंग थिए पाण 15 सालनि मुंहिंजी 15 सालनि खां पोइ प्रमोशन थी पहिरीं ठीकु आहे त अहिड़ी तरह सां विम्स ऐं इन्हनि ते आहे त थिए न थिए इहो ऐं हींअर बि को हींअर अॼुकल्ह जेके प्रमोशन थियनि पिया थियूं इहे काफ़ी हद ताईं रेगुलेटेड आहिनि ऐं उहो ऐं लेकिन अञा ताईं हिकिड़ो जेको असांजे ज़माने में मां 2 दफ़ा सेक्रेटरी सर्विस रहियो आहियां त उन में जेका असां हिकिड़ी तय थी वई ॻाल्हि मथे लेवल ते त सिलेक्शन बोर्ड जेको आहे उहो बैलेंस्ड हुजे बैलेंस जी माना छा त अॻे इहो हूंदो त जेके बि मेंबर आहिनि बोर्ड 2 जा मेंबर 1 जा जेके बोर्ड 1 माना 20 ग्रेड ऐं मथे जा जेको चीफ मिनिस्टर उनजो चेयरमैन आहे उन में इनवेरिएबली जेके बि मेंबर हुआ उहे पोस्टुनि जे हिसाब सां रखियल आहे ठीकु आहे उन सां छा थींदो त जेके की पोज़ीशन जो SCS PND आहे या साईं उहो सेक्रेटरी फाइनेंस आहे या सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू आहे फलाना चीफ मिनिस्टर जो सेक्रेटरी आहे गवर्नर जो सेक्रेटरी उहे जेके आहिनि ऐं सेक्रेटरी सर्विसिस आहे इहे जेके आहिनि से सभु जेके आहिनि फेडरल सर्विस वारा हूंदा त उहे थी वेंदा ऐं PCS जो बि को मेंबर उन में कोन हूंदो सेक्रेटरीट जो बि कोन हूंदो लेकिन असां बई नेम माण्हुनि खे करे छॾियो 97 खां वठी 2008 ताईं जेसिताईं मां हुउसि उन वक़्त ताईं बोर्ड 2 जेको चीफ सेक्रेटरी जे अंडर में आहे ऐं बोर्ड 1 जेको चीफ मिनिस्टर जे अंडर में आहे उन्हनि जी कंपोज़िशन अहिड़ी पईसीं जो बई नेम माण्हू रखियासीं ॿिन्ही ते बोर्डनि ते त सेक्रेटरीट वारो जेको आहे अफ़सर जो बई नेम रखियोसीं उहो पछाड़ी ताईं उहो रहियो डेज़िग्नेटेड थी वियो ऐं अहिड़ी तरह जेका असां इहो सेक्रेटरीट वारो ऐं PCS वारा ईअं थी विया तंहिंजे करे हर यानी जेका आहे काडर जेका आहे उनजो टेक केयर वारो सिस्टम यानी उहो इंटरनल थी वियो ऐं उनखां पोइ तक़रीबन ईअं ॾिसण में आयो आहे कुझु सालनि ताईं त बल्कि हाणे ताईं त जेके की पोज़ीशन आहिनि जंहिंमें सेक्रेटरी फाइनेंस थी वियो चेयरमैन PND थी वियो साईं प्रिंसिपल सेक्रेटरी CM जो थी वियो ऐं ॿिया थी विया उहे मेंबर आहिनि उहे सभु जेके आहिनि से फेडरल सर्विस जा माण्हू आहिनि ऐं बोर्ड में जेका असां उन्हनि जो प्रीडामिनेंटली उन्हनि जो ई इहो आहिनि थियनि था हालांकि उन में उन्हनि जी सर्विस जा माण्हू प्रोमोट कोन थींदा आहिनि थींदा सूबा ई आहिनि लेकिन उहे बोर्ड जा मेंबर जेके आहिनि उहे था कनि मूंखे हिकिड़ो आख़िरी सुवालु ॿुधायो जेका फेडरल गवर्नमेंट आहे या फेडरल ऑफिसर आहे जेको एडमिनिस्ट्रेटिव सर्विसिस मां आहे अॻे DMG सॾिबो हाणे PAS आहे पुलिस ऑफिसर आहे उन्हनि खे अॻे त प्रीडामिनेंटली ऐं मैंडेटरी हो त पंहिंजे सूबनि खां ॿाहिरि ऐं रिमोटेस्ट ऐं टफ एरियाज़ में ड्यूटी कनि त उहे ड्यूटियूं बि उन्हनि जूं ट्रेनिंग्स थियनि इहो हाणे त ईअं कोन्हे ठीकु आहे हाणे त मूं ॾिठो आहे त तमामु ल्यूक्रेटिव पोज़ीशन्स ते हाईएस्ट करप्ट माण्हू बि रखनि था हाईएस्ट करप्ट उहो भले पुलिस जो हुजे नामी गिरामी पुलिस वारा उहे रखियो ई ज़मीनुनि जे मथां मां त चवां त पोइ तव्हांखे फ़सुलु बोड़ो मिलंदो न जॾहिं तव्हां नियतनि न बुक ते था हलो न सोसाइटी खे था ॾिसो न सिंध खे था ॾिसो पोइ उहो फेडरल जेको नामीनी अचे थो या सिंध गवर्नमेंट उनखे मञे ऐं उनखे पंहिंजो करे थी छॾे त कीअं चङाई कीअं थींदी मां तव्हांखे चङाई सां गर्ज़ हिकिड़े यानी हाणे शुरू में जॾहिं तव्हां ॻाल्हि कई त जेके अचनि था कमाइण जे ख़्याल सां अचनि था या छा त ईअं सफ़ा ईअं बि कोन आहे न पर मां अचां थो उन ॻाल्हि
असां इहो ॾिठो आहे त जेके 17 ग्रेड में अचनि था स्टाफ वारा माण्हू फेडरल सर्विस जा माण्हू सूबनि में लॻनि था उन्हनि मां काफ़ी माण्हुनि नेकनामी कमाई आहे काफ़ी। ऐं वॾे में वॾी ॻाल्हि जेका आहे उन्हनि मां किन माण्हुनि कई आहे जेका सभिनी न कई आहे उहा इहा त भली पंजाबी हुजे पठान हुजे उहे सिंध में जॾहिं पोस्टिंग थी आई त उन्हनि एॾी त लोकल माण्हुनि सां हमदर्दी ऐं इहा ॾेखारी ऐं लैंग्वेज जेका आहे सिंधी जेका आहे उहा ईअं हींअर उहे ॻाल्हाईंदा आहिनि जीअं असां तव्हां ॻाल्हायूं पिया था। ओनरशिप हुननि खईं पाण ते ऐं सूबे जे इंट्रस्ट खे ॾिठूं, लेकिन ॿिया जेके आहिनि से उहे उनखे उन तरह सां इहे नथा ॾिसनि। ॿी जेका ॻाल्हि तव्हां कई त इहे अचनि इन ख़्याल सां था त कमायूं ईअं कयूं, हिकिड़ो नालो मां न वठंदुसि फेडरल सर्विस जो DIG आहे रिटायर्ड हितां सूबे जो, उन हिकिड़ी स्टडी कई ऐं मूंसां शेयर बि कई। उन में ॿुधाई त जॾहिं खां वठी वञणु टुटो आहे त केतिरा IGs जेके आहिनि उहे जेके सिंध में पोस्ट थिया पोइ शायदि 18 अलाए 20 IGs आहिनि जेके सिंध में वञणु टुटण खां पोइ थिया। ऐं जेका तजुबी ॻाल्हि उहा हुन मूंखे ॿुधाई त उन्हनि मां 11 अहिड़ा आहिनि ॿियनि सूबनि जा माण्हू जेके सिंध में रहिजी विया, सिंध में रहनि पिया था। इन मां तव्हां अंदाज़ो लॻायो। मां छा थो चवां त जेकॾहिं अधु माण्हू उन्हनि जा अल्टीरियर मोटिव त अधु सिंध त अफेक्ट थींदी न। हा ज़ाहिर आहे ईअं थियो न। मां वरी तव्हां खां आख़िरी सुवाल उहो वरी वरजायां थो, उहो हीअ आहे त हीअ पाकिस्तान ठहण खां वठी सक्सेसिव गवर्नमेंट्स उहे उन्हनि में अहिड़ो को बि माण्हू कोन्हे जेको रोके इन्हनि शयुनि खे। मिसाल अव्हांखे सज़ा ॾियण लाइ ज़ुल्फ़कार अली भुट्टे 1300 मुलाज़िम कढी छॾिया, ठीकु आहे। उन में मूंखे पर्सनली ख़बर आहे त MH पंवर जहिड़ा माण्हू बि हुआ जिन खे ज़ाती अनाद ते कढियो, उहो मूंखे ख़बर आहे ज़ाती अनाद कहिड़ो, उहा सभु शइ पंहिंजी जाइ ते आहे। पर जे 1300 न आहिनि त 1000 तक हूंदा न जेके ब्लैक लिस्टेड हूंदा, 300 थिया ज़ाती अनाद वारा। त जेकॾहिं 1970 ऐं 74 जे विच में बि तव्हांखे 1300 ऑफिसरनि मां 1000 ऑफिसर अहिड़ा था मिलनि त इन जो मतिलबु आहे त हीउ ॿूटो त पोखियल पुराणो हूंदो न। न उन में ॿुधायो त जेतिरे क़दुरु वेस्ट इहे जेके माण्हू 70 खां पहिरियां त वेस्ट पाकिस्तान मां आया न। हा त वेस्ट पाकिस्तान ताईं मूंखे मां पाण बि लाहौर में हुउसि फज़ला सां गॾु या छा त जेके बि ऑफिसर सिंध मां इलेक्ट थिया उहे ॾाढा क़ाबिल ऐं जेके उते फेडरल सर्विस में हुआ या जिन सां फज़ला वारा कमु कंदा हुआ उहे ॾाढा यानी कंसिडरेट। उन में हिकिड़ा अहिड़ा हूंदा हुआ जेके जिन में थोरी इहा सुबाइत जो तरीक़ेकार उहो सम्झ में ईंदो हो, लेकिन करप्शन जे हवाले सां वेस्ट पाकिस्तान जी लेवल ताईं इहा नापीद ॻाल्हि हूंदी। ऐं उन में असांजा तमामु सीनियर अफ़सर हूंदा हुआ जेके हाईएस्ट पोज़ीशन्स ते हूंदा हुआ। जंहिं मां मिसाल ॿुधायां त GD मेमून साहिबु, ऐं थ्रू आउट उहो वेस्ट पाकिस्तान में फाइनेंस सेक्रेटरी रहियो, जेको फाइनेंस सेक्रेटरी थियो माना ईअं चीफ सेक्रेटरी खां वधीक नेचुरली। हा, ऐं उन खां पोइ जेको माहिर जा इरीगेशन जो शेर मोहम्मद बलोच साहिबु इरीगेशन जो माहिर इहे रहिया। त इहे पोज़ीशन जेके आहिनि से ईअं हर कंहिंखे त न मिलंदियूं आहिनि न। ऐं उन ज़माने में हिननि एॾा फिनेंशियल कंट्रोल्स रखिया ऐं इंटरनल कंट्रोल्स खे हुननि फ़रोग़त ॾिनी। पंहिंजा ऑडिटर पाण हा त उन जे करे एतिरा इशूज़ जेके आहिनि इन्हनि जा ट्रांसपेरेंसी जा या करप्शन जा जेके उन वक़्त में ज़ाहिर न थींदा हुआ। जॾहिं सूबाई हुकूमतूं आयूं ऐं वरी पॉलिटिकल गवर्नमेंट्स उन्हनि में अचणु शुरू थियूं त उन्हनि में पॉलिटिकल विम्स जेके आहिनि उन्हनि वॾो असरु प्ले कयो उन्हनि जी अपॉइंटमेंट में। ऐं हुननि जा पंहिंजा पाण बि खीसा कंहिं हद ताईं भरण में तव्हां नज़र करे घुमायो त ऐं हींअर तव्हांखे क्रीड जेका ॾिसण में ईंदी उहा तव्हां ॾिसो। न त मूंखे खोड़ माण्हुनि जा जेको यादि आहिनि त उहे जेके आहिनि से
कहिड़े नमूने उन्हनि जो उथणु वेहणु, कहिड़ी ज़मीनदारी, कहिड़ी ऐं हींअर उहे छा पोज़ीशन आहिनि, तव्हां बि ख़बर आहे, तव्हां बि रहो पिया था हिते सूबे में। त इहे इशूज़ जेके आहिनि से पॉलिटिकल साइड जॾहिं वधीक यानी असरु रखणु शुरू कयो, उन वक़्तु ब्यूरोक्रेसी जो इहो हाल वधी वियो। छा करे उन्हनि में हुननि जा बि खाता खुली विया, हुननि जा बि खाता खुली विया, ॿिन्ही जा, ऐं ॿई ईअं पिया चाहिनि। ऐं ॿियो त इहा घणे में घणी जेका ॿी हिते ख़राबी उहा पैदा थी उहा आहे न, जीअं मां चयो त 15 डिपार्टमेंट हुआ जेके कमु हलाईंदा, 49 थिया, हाणे 49 थिया, माना 49 इन जो मतिलबु आहे 300% वधिया। ऐं मां कुझु ॾींहं अॻु में सेक्रेटरी जेको आहे सर्विसिस उन खां पुछियो, छा करे मुंहिंजे ज़माने ताईं ओवरऑल जेके सिंध हुकूमत जे मुलाज़िम हुआ उहे 4.25 लख हुआ मुंहिंजे ज़माने में, 2008 ताईं। इन एजुकेशन समेत वॾे में वॾो एजुकेशन, जंहिंमें अधु खां वधीक उहे, पोइ इहा पुलिस ऐं हेल्थ ऐं इहा। ऐं हाणे मां हुन खां पुछियो, वरी घणो ॿुधाई, 8.5 लख ॿीणा थी विया। ऐं उन लेवल वक़्त जी पघारनि जी लेवल ऐं हाणे वक़्त जी पघार जी लेवल ॾिसो। मां जॾहिं रिटायर कयो त मुंहिंजी रिटायरमेंट जे वक़्तु पघार जेका आई सा 75,000 हुई। ऐं मास्टर जेको आहे, मुंहिंजे ॻोठ जो हेड मास्टर जेको आहे, सो मूंखां 1.25 लख पघार खणी रहियो आहे। त इहे जेके आहिनि से बि फिनांसिस ते असरु इहे पइजी आहे। उन में ठीकु आहे, इन्फ्लेशन वधी, ॿियूं शयूं थियूं, डॉलर जेको आहे सो 60 खां वधी, जेको थ्रू आउट मुशर्रफ जे दौरान तक तव्हांखे यादि हूंदो त 60 खां कोन वधियो, लेकिन जीअं ई हू हेॾे होॾे थियो त साईं हींअर ॾिसो त 280 ऐं हद में थियो। मां पहिरियों दफ़ो अमेरिका वियो हुउसि 88 में, त डॉलर जेको आहे सो 18 रुपए में मां स्टेट बैंक खां वठी वियो हुउसि, जो $500 पंहिंजे ख़र्च ते वठी पिए सघियासीं 18 रुपए में। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त उन वक़्तु मुंहिंजो इहा असांजे ॻोठ जा जेका मास्टर नवां अपॉइंट थींदा, पंहिंजे ॻोठ में आयासीं त उन में नवां अपॉइंट थींदा, उन 56 रुपया पघार हुई। जॾहिं ऐं उन वक़्त में सोन जेको आहे सो 100 रुपए में इहो तोलो हूंदो। कणिक जो अघु जेको आहे सो मण जेको आहे सो 11 रुपया, ऐं साईं इहो जेका चणा जेके आहिनि से 4 रुपया इहे हूंदियूं। हाणे चणनि ऐं कणिक में 4-5 जो फ़र्क़ु आहे। माण्हुनि जूं तबियतूं बि थी वियूं, घुर्जूं वधी वियूं, ज़रूरतूं वधी वियूं, ऐं अयाशी ॿियूं शयूं ऐं इहे सभु वधी वियूं। उन जे करे इहे जेके मुआशिरे में जेके इहा डिग्रेडेशन आई न, उन जो सबबु इहो आहे। त बसि हिन चैप्टर में वेंदे वेंदे इहो ॿुधायो, पंजाब प्रेशर आहे सिंध ते? कहिड़े लिहाज़? गवर्नमेंट सेक्टर वी जेके ब्यूरोक्रेट्स उन जो एतिरो न आहे। वरी बि हू सूबे में आहिनि त सूबाई हुकूमत जा जेके बि आहिनि उन्हनि जे अंडर में आहिनि, लेकिन उन्हनि जो उतां पोस्टिंग हेॾे कराइण या हितां वापसि वञणु इन हद ताईं त उन्हनि जो असरु थी सघे थो। बाक़ी हिते अची हू पंहिंजी जेका मनमानी या छा इहा अहिड़ी नथा करे सघनि। हिते थोरा वधीक मुहतात आहिनि, पर मोस्टली जेके आहिनि इहे पसंदि कंदा आहिनि त असां हिते रहूं सूबे में। न, पर कुझु ऑफिसर जेके जेकॾहिं परवेज़ मुशर्रफ साहिब सां रहिया, कुझु ऑफिसर जनाब शहबाज़ शरीफ़ साहिब सां रहिया, उहे जेकॾहिं हिते मुख़्तलिफ़ पोज़ीशन्स ते अचनि था त उन्हनि जो रवैयो त पंजाब वारो रहे थो, ॾिठो आहे असां। भली रहे, भली रवैयो भली उहो रहे, पर ॻाल्हि आहे वरी बि त हिते जेका पॉलिटिकल गवर्नमेंट आहे न, उहा उन्हनि खे ईअं यानी मनमानी करण जी नथी छॾे। कुझु कंट्रोल्स उन्हनि जा। हिकु नंढड़ी साई वठूं, वरी कंहिं ॿी शइ खे लॻाम था ॾियूं। नाज़रीन, असां जूं ॻाल्हियूं मोहतरम गुलाम सरवर खेड़े साहिब सां जारी आहिनि, ऐं हिकिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं जेके ऑफिसरनि खे शायदि सुठियूं न लॻनि, असां उहे पुछी वरितियूं आहिनि। हिकिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं जेके वरी हिकिड़ा मुतासिर ऑफिसर आहिनि उन्हनि खे सुठियूं लॻनि, पर जे असां मुतासिर जो पासो वरितो आहे त मुतासिरीन खे चङी पोज़ीशन जे मिली बि वञे त उनखे माण्हू थी हलणु खपे। असांजी रुगो एतिरी वेनती, एतिरी गुज़ारिश आहे। लीडर टीवी में वरी हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ मिलूं था।